न की गुसल ॾिजो न की कफन ॾिजो अरबाब जी हीअ वसीयत थो मूंखे सिंधी वेस में दफ़न कजो मूंखे सिंधी वेस में दफ़न कजो। दोस्तो जीअं त अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सांगड़ जे तरफ़ां जेके मरहलेवार तहरीक हले पई अॼु 1 महीनो 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि। अॼु असां 24 डिसंबर ते सराड़ी में एहतजाजी रैली कढी रहिया आहियूं। असां सराड़ी में एहतजाज करे रहिया आहियूं 24 डिसंबर ताईं 1 महीनो 26 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं हिननि हमराहनि खे असांजे कानून खे असांजी रियासत खे अञा इहे कातिल नथा लभनि। जॾहिं त तव्हां ॻोल्हण ते अचो था त पाताल मां माण्हू कढी था अचो त हीअ असांजे शेर सिंध जो शहीद सिंध असांजो STPO वाइस चेयरमैन क़तल थो थिए उनजी शहादत थी आहे अञा ताईं तव्हांखे उनजा कातिल नथा लभनि। असां सम्झूं था त इन में तव्हां मुलविस आहियो उन में पुलिस मुलविस आहे टंडो अलायार जी पुलिस मुलविस आहे सिंध हुकूमत मुलविस सम्झूं था रियासी इदारा सां मुलविस सम्झूं था। जेकॾहिं तव्हां मुलविस न आहियो जेकॾहिं तव्हां मुलविस न आहियो त फिलफोर तव्हां उनजा कातिल गिरफ़्तार करे असां कानूनी तरीक़े सां चऊं था त उन्हनि खे अदालत में आंदो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजा पाण प्लान कराए सघूं था 26 तारीख़ खां पोइ इंशाअल्लाह जीअं दोस्तनि ॿुधायो त 26 खां पोइ 26 तारीख़ ते असांजो चालीहो आहे उनखां पोइ असांजा साथी उन्हनि कातिलनि खे ॻोल्हणु शुरू कंदा। पोइ असां IG साहब खे मयार कोन ॾींदासीं पोइ असां सिंध हुकूमत खे मयार कोन ॾींदासीं SP खे मयार कोन ॾींदासीं। टंड अलायार जा SP साहब ऐं DSP जांच साहब तव्हांखे अञा ख़बर ई न आहे त सिंधी माण्हू केतिरो हींअर ग़म ऐं गुस्से में आहे पर उन ग़म ऐं गुस्से खे असांजे सिंध जो क़ाइद डॉक्टर कादिर मंगसी साहब उनखे माठारो कयो वेठो आहे उन्हनि खे झलियो वेठो आहे उन्हनि खे रोकियो वेठो आहे त न अञा असां कानूनी जेको रस्तो आहे उहो अख़्तियार था कयूं पर असांखे अञा ताईं उन कानून मां उमेद जेका आहे सा ज़ीरो लॻी पई आहे। रोज़ ॿुधाइनि था कल्ह वरी हिकिड़ो 3 ॾींहं ड्रामो करे ॿुधायो अथनि पिस्टल मिलिया गोलियूं मिलियूं खोल मिलिया क़बूलदारी थी। जेकॾहिं इहो सभु कुझु थी थो सघे पिस्टल मोल शइ तव्हांखे मिली थी सघे गोलियूं तव्हांखे मिली थियूं सघनि त छा खोलो खानदादो इस्लाम तव्हांखे नथो मिली सघे तव्हां उन्हनि ताईं नथा पहुची सघो। असां सम्झूं था तव्हांजी वॾी साज़िश आहे असां सम्झूं था नंढड़ी साज़िश कोन्हे वॾी साज़िश आहे। उहा साज़िश तॾहिं थी थिए जॾहिं सिंध जे बेटनि ते धाड़ो थो लॻे जॾहिं सिंध जी हदुनि ऐं विरांगनि ते उते धाड़ा था लॻनि MQM जे चए ते लॻी तव्हां उन्हनि माण्हुनि जे पुठियां हली करे वफ़ाक़ी हुकूमत इहे ऐलान थी करे त तव्हां अचो ऐं अची सिंध जे बेटनि ते अॾावत शुरू कयो। असांजा ओॾीमहिल शहीद था थियनि नौजवान असांजा जवान शहीद था थियनि ओॾीमहिल पर तव्हांखे इहा भुल आहे त मथां तव्हां इहो सम्झो त 1 लाश ॾेई 2 लाश ॾेई असां हिननि खे माठारो करे वेंदासीं। 5 खां 7 करोड़ सिंधी अवामी जागी चुकी आहे हींअर सभिनि में शऊर अची चुको आहे ऐं असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त हीअ अवाम जेॾीमहिल उथी त इनशाअल्लाह तव्हांजे पीउ खां कोन रोकबी हीअ जेॾीमहिल सिंध जा दोता ऐं दिलेर निकिता STP जे सिंध जे शेर सिंध जे जेको आहे उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ या उन्हनि सां प्लान करण जे लाइ जेॾीमहिल निकिती तव्हांजे पीउ खां कोन रुकंदा। हीअ अञा बि असां इंतज़ारु कयूं पिया 26 तारीख़ ताईं त महिरबानी करे शेर सिंध जा शहीद सिंध असांजे अल्ताफ़ जिसकानी जा कातिल गिरफ़्तार कयो। जेकॾहिं तव्हां नथा तव्हां खां थियनि तव्हां वञो हथ मथे कयो वञी पंहिंजे घरनि में वेहो वञी पंहिंजो नौकरियूं ख़ाली करे वञो त शेर जेको आहे STP जा दोस्त पाण निकिरंदा ऐं पाण उन कातिलनि ताईं पहुचंदा। इनशाअल्लाह STP करे के कारकुन जो प्लान न छॾियो आहे उन्हनि जा प्लान थिया आहिनि हीअ त असांजे शेर सिंध अल्ताफ़ जिसकानी वाइस चेयरमैन तव्हां क़तल कयो आहे। इनशाअल्लाह इहे दोस्तनि खे जेको हिते शिरकत कई आहे उन्हनि जो घुराईंदो आहियां ऐं तव्हांखे सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे ऐं दावत आहे त 26 तारीख़ टंडो अलायार में हिकु अज़ीम आलिशान 40 जो जलसो थिए पियो। तव्हां सभिनि दोस्तनि खे इन एहतजाज ज़रिए दावत ॾियां थो त उते पहुचो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जीअं डॉक्टर कादिर मंगसी जीअं शहीद सिंध अल्ताफ़